चांगला के इलाइक़े बिशाम में गाड़ी ते आपघाती हमले में 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया। तुर्बती सामूंडी फ़ौज जे एयरबेस ते दहशतगर्दनि जी हमले की कोशिश नाकाम। 4 दहशतगर्द मारिजी विया, 1 जवान शहीद। पाक फ़ौज दहशतगर्द हमले के मुल्की अमन ऐं सलामती ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾियो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त ग्वादर, तुर्बत ऐं बिशाम में हमला मुल्की अमन ऐं सलामती ख़िलाफ़ साज़िश आहिनि। बिशाम हमलो पाकिस्तान ऐं चीन में इख़्तिलाफ़ पैदा करण की कोशिश आहे। पाकिस्तान जी इक़्तिसादी तरक्की ऐं अवाम की भलाई तोड़े तरक्की वारनि अहम स्ट्रेटेजिक मनसूबनि ऐं हसास हंधनि के निशानो बणायो पियो वञे। दहशतगर्दनि जी सिधी रीत मदद में मुलविस समूरनि माण्हुनि खे सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ा हमले की मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की चीनी सफ़ीर सां मुलाक़ात। चीनी शहरनि के मार्चनि ते दुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त हुकूमत वाक़े की आला सतही ऐं जल्द जांच करे ज़िम्मेवारनि ऐं मददगारनि खे सज़ा ॾींदी। समूरनि क़ौम जूं हमदर्दियूं चीनी शहरनि सां गॾु आहिनि। सीपेक जा दुश्मन पंहिंजे मक़सदनि में कामयाब न थी सघंदा। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाक़ात। मुल्की मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। रमज़ानुल मुबारक में अवाम खे रिलीफ फराहम करण ते ग़ौर। मुल्की मसइला हल करण लाइ गॾियल कोशिशूं जारी रखण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नए IMF प्रोग्राम खे अंटर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हाणे किश्तो भली न हुजे पर अॻियों ॾिसी चवे थो त ख़ैरात वठण आया आहिनि। हुकूमत कर्ज़ वठी पघारूं ॾे ऐं तरक़ियाती कम कराए रही आहे। कर्ज़नि मां छुटकारे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। मईशत खे मज़बूत करणो पवंदो। कमज़ोरनि जो आवाज़ केरु न ॿुधंदो आहे। आख़िरकार केसिताईं कर्ज़ वठी ज़िंदगी गुज़ारी वेंदी। IMF सां स्टाफ लेवल वाइदे खां पोइ ईंदड़ महीने किस्त मिली वेंदी। मुआशी बहाली लाइ नओं कर्ज़ प्रोग्राम भी हासिल करणो पवंदो। महांगे तेल मां बिजली की पैदावार ख़त्म करणी पवंदी। टैक्स अदा कंदड़ ऐं मुल्क जी एक्सपोर्ट वधाइण में किरदार अदा कंदड़ क़ौमी हीरोज़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां वधीक टैक्स ॾींदड़नि खे बिलीव पासपोर्ट ॾियण जो ऐलान। हुकूमत PIA खे खांगाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां PIA होल्डिंग कंपनी जे 11 रुकनी बोर्ड की मंज़ूरी। स्टेट बैंक जो अॻूणो गवर्नर तारिक बाजवा बोर्ड जो चेयरमैन मुक़रर। 11 रुकनी बोर्ड में 7 ख़ुदमुख्तियार डायरेक्टर ऐं 4 सरकारी ऑफिसर शामिल करण की मंज़ूरी। PIA की बकाया ऐं असासा होल्डिंग कंपनी में मुंतक़िल कया वेंदा। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास बेंच तरफ़ां मेगा करप्शन केस में मेयर, DC ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर ज़ाती हैसियत में तलब। नेब के मामले की जांच करण जो हुकुम। अदालत रिमार्क सिंध चयो आहे त 8 साल गुज़रण बावजूद अञा ताईं मेगा प्रोजेक्ट मुकमल न कयो वियो आहे। पोड़नि 4 अरबनि जे फंड मिलिया आहिनि। नोट विछायो हा त नालो ऐं रोड ठही वञनि हा। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर जनरल अब्दुल रशीद सोलंगी के पुट की टिकटॉक वीडियो वायरल। इदारे के सुधारण की दावा कंदड़ ऑफिसर की कुर्सी ते संदसि पुट वेही टिकटॉक ठाहिण लॻो। संगरार वासी नींगरी प्रिया कुमारी की बाजियाबी लाइ सिंध मुसलसल सरापा एहतजाज। टंडियल लयार में अक़लियती बिरादरी ऐं सिविल सोसाइटी के रामापीर मंदिर का प्रेस क्लब ताईं रैली। मीरपुर ख़ास मटियारी, नवाबशाह, नौशेरे फिरोज़ में एहतजाज। मातली, फैज़गंज, बाडर, ठुल, जाती ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त धाड़ेल आम शहरनि खां पोइ हाणे ॿारनि खे अगवा करे रहिया आहिनि। पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। नवाब अली मोहम्मद भरसां ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि वटि मेड़मिंथ काफ़िले जी आमद। MPA ग़ुलाम कादिर चांडियो, आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां मुतासिर दिल खे ठाह लाइ मेड़मिंथ। भंड बिरादरी तरफ़ां ठाह बाबति सलाह मशवरे लाइ ईद ताईं जी मोहलत तलब। सिजावल में ॻोठाणनि तरफ़ां पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस रशीद चांग खे गिरफ़्तार करण खां पोइ गुम करे छॾियो आहे।